बादशाह पंहिंजे भेणीअ जे चवण ते हिकिड़े माण्हूअ खे माहिर मौसमियात रखियो। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह शिकार जो प्रोग्राम ठाहियो ऐं उन मौसमियात जे माहिर खां मौसमियात जो अहवालु वरितईं। उन माहिर मौसमियात बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मौसम बिल्कुलु परफेक्ट आहे ऐं तव्हां आसानी सां वञी शिकार करे सघो था। बादशाह जॾहिं शहर खां ॿाहिरि निकिरी रस्ते सां शिकार जे तरफ़ वञी रहियो हुयो त उते हिकिड़ो कुंभर रहंदो हुयो। कुंभर बादशाह खे ॾिसी ऐं चयो त बादशाह सलामत, काॾे निकिता हो? मौसम त बिल्कुलु बि परफेक्ट न आहे, मौसम शिकार जहिड़ी त न आहे, मौसम जे हवाले सां हालात बिल्कुलु ख़राबु आहिनि, तव्हां शिकार त न करे सघंदव। बादशाह खे ॾाढो गुस्सो आयो ऐं उन कुंभर खे चयईं त तुंहिंजी एतिरी औकात न आहे जो तूं मौसम जो अहवालु ॿुधाईं। मौसम जो अहवालु मुंहिंजो वज़ीर ॿुधाईंदो आहे ऐं मुंहिंजे वज़ीर मूंखे चयो आहे त मौसम बिल्कुलु परफेक्ट आहे। बादशाह पंहिंजे माण्हुनि खे हुकुम ॾिनो त उन कुंभर खे कुझु चंबा हणो। उन्हनि माण्हुनि सुठी सारी धुलाई कई कुंभर जी ऐं बादशाह सलामत शिकार जे तरफ़ निकितो हलियो वियो। बादशाह जॾहिं झंग में पहुतो त मौसम ख़राबु थी वई ऐं कुझु ई देरि में बारिश अची वई ऐं बारिश एॾी तेज़ वसी जो हर तरफ़ कीचड़ थी वई ऐं बादशाह जो जेको शिकार जो मूड हुयो उहो त ख़राबु थी वियो, पर बादशाह जा साथी ऐं बादशाह जा जेके घोड़ा हुआ उन्हनि जी बि ॾाढी बुरी हालत थी। बादशाह ॾुखियो सुखियो वापसि पंहिंजे महल में आयो। बादशाह जीअं महल में आयो त सभ खां पहिरियां हिन ॿ फ़ैसिला कया। हिकु इहो त हिन पंहिंजे मौसमियात वारे वज़ीर खे बरतरफ़ करे छॾियो ऐं उनखां पोइ ॿियो फ़ैसिलो हिन इहो कयो त हिन उन कुंभर खे मौसमियात जो वज़ीर मुंतख़िब करे छॾियो। कुंभर बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मुंहिंजी इहा औकात न आहे जो मां मौसमियात जो वज़ीर थियां। मां अणपढ़ियल ऐं जाहिल, बिल्कुलु बि कंहिं मौसम मां कोन ॼाणा, पर मुंहिंजो इहो तजुर्बो आहे त जॾहिं बि मुंहिंजो गॾु कन ढिला करे छॾींदो आहे त उन ॾींहुं मौसम ख़राबु थींदी आहे ऐं मींहुं बि वसंदो आहे ऐं इहो मुंहिंजो तजुर्बो आहे ऐं इन तजुर्बे ते मुंहिंजी गारंटी आहे, मूंखे उन ते एतमाद आहे। बादशाह उन कुंभर खे इनामो इकराम ॾिना। कुंभर खे मौसमियात जे वज़ारत तां हटाए उन गॾह खे मौसमियात जो वज़ीर मुक़ररु करे छॾियो। दोस्तो, उन ॾींहं खां वठी तारीख़ लिखे थी त गॾहनि खे वज़ीर बणाइण जो प्रोग्राम शुरू कयो वियो, जेको मुआशिरे जी हालात खे ॾिसी, मुआशिरे जी अकासीअ खे परखे तव्हां महसूसु कंदव त अॼु बि बिल्कुलु उन ई रीति जारी सारी आहे।